आनंद वठो जीवन जो रोज़ में। तव्हांजो स्वागत है। तव्हांजे जीवन में अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि किन में भले जी ज़रूरत आहे। मुंहिंजे वीचार में असांखे वक़्त बे वक़्त ज़रूरत पवंदी आहे। अॼु मां दर्शकनि खे इन ॻाल्हियुनि जो जवाबु ॾींदमि उहे पंहिंजे जीवन में परमेश्वर जी भलाई ऐं शक्ति कीअं महसूसु कनि। असां कीअं मिली करे अनाथ ॿारनि खे हिकु बिल्कुलु नई ज़िंदगी जींदा आहियूं दूतनि तां योगंडा में हुन जी नई ज़िंदगी ॾींदा आहियूं। कुछ नंढी छोकिरियूं केवल 8 सालनि जी हुयूं जॾहिं हुननि खे बाग़ीचनि में बाटे छॾियो हुयो हुननि जे हवस लाइ। हुननि मां जाम छोकिरियूं अहिड़ियूं हुयूं जेकी जंगली इलाक़नि में ॿार पैदा कयुनि पियूं ऐं हुन तरीक़े सां बची निकितियूं। ऐं जॾहिं उहे वापसि गुल्लू आयूं, जॾहिं उहे पंहिंजे घर आयूं, हुननि खे ख़बर पई त जंगल जो जीवन ॾाढो कठिन हुयो जेतिरे हुननि उपेक्षा कई हुई। हुननि मां जाम छोकिरियूं अहिड़ियूं हुयूं जेके हुननि जा घर वारा मिली विया। हिन करे हिते जाम ॿार अहिड़ा आहिनि जेके त्याग करणो पियो आहे। अहिड़ी नंढी माऊं आहिनि जेके बिल्कुलु निराशाजनक हालत में आहिनि अॼु बि हुन हालतुनि में। उत्तरी उगांडा में कुछ नयो आहे। जश्न मनाइण वारा लाल ॿारनि जो आश्रम खुली वियो आहे। कुछ साल पहिरीं जॉयस मायर्स मिनिस्ट्रीज़ वटोटो चाइल्ड केयर मिनिस्ट्रीज़ हिननि जी ज़िम्मेदारी खईं। उत्तरी उगांडा में ॿारनि जो पहिरियों आश्रम ठहियल आहे जेके अनाथ ऐं सिपाही रही चुकी ॿारनि जी सेवा लाइ आहिनि। हाणे असां नंढी पीढ़ी जी मदद था कयूं। असांखे तव्हांजो सहारो आहे। असांजी प्रार्थना है प्रभु असांखे समझदारी ॾियो जॾहिं असां ॿारनि जी परवरिश था कयूं। गैरी ऐं मैरलिन स्किमर 1994 में वटोटो मिनिस्ट्री शुरू कई। उन टाइम खां उन्हनि 1000 ॿारनि खे मसीह में नई आशा ऐं हिकु नयो घर ॾिनो आहे। उत्तरी उगांडा में बेबी वटोटो जे ठाहिण जी पूरो ख़र्च जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ कयो आहे। युद्ध में ख़राब थियल हिन पूरे इलाइक़े खे हिन आश्रम जी ज़रूरत हुई। जाम मायूं इन्हनि कठिन इलाइक़नि में फाथियल हुयूं ऐं परेशान थी करे पंहिंजे ॿारनि खे छॾे हली वियूं। इहो आश्रम उन्हनि जे ॿारनि खे नयो जीवन ॾियण जो हिकु रस्तो आहे। जाम ॿार हिते अचण ताईं मौत जे कगार ते हुया। डॉक्टरी देखभाल ऐं सुठी खुराक जल्दी अची वई। ॿारनि जे आश्रम में कमु करण वारा ॿार समाज में बि वेंदा हुया सिखण लाइ माताऊं पिताऊं को सुठी खुराक ऐं ॿारनि खे देखभाल जे बारे में। उन्हनि जो मक़सदु आहे कि उहे समाज खे बदिलनि ऐं उहे आशा था करनि कि हिननि मां कुझु ॿारनि खे त्यागण को बचाए सघनि। असां पूरे समाज खे सरोबर करे सघंदा आहियूं मसीह जे प्रेम सां गॾु, मसीह जे चरित्र सां गॾु। उन जे करे असांखे ॿीहर ज्ञान मिलंदो असांजे समाज में कि परमेश्वर केरु आहे, हिकु न्यायी परमेश्वर आहे। इन करे असां इंसाफ़ खे ॿीहर वठी ईंदा आहियूं। परमेश्वर करुणामयी परमेश्वर आहिनि। इन करे असां ॿीहर करुणा जे वठी ईंदा आहियूं। परमेश्वर क्षमा जा परमेश्वर आहिनि ऐं कृपा जा रहम जा। इन करे असां हिन समाज खे भरे छॾंदा आहियूं। जिते भरियल आहे बदिलो, गुस्सो, कड़ाहट, नफ़रत ऐं जातिवाद, असां उनखे प्रेम सां भरे छॾंदा आहियूं। असां उनखे दया सां भरे छॾंदा आहियूं कि असां समाज खे बदिलण वारा आहियूं। देखभाल करण वारो हर माण्हू 4 ॿार संभालींदो आहे। ॿियनि सेवकनि जी मदद सां हर ॿार खे हर रोज़ देखभाल मिलंदी आहे। इहो जाम ज़रूरी आहे छो करे हिननि मां कुझु ॿार अहिड़ी हालत में आहिनि जंहिंखे नज़रअंदाज कंदा हुया। असां पहिरियों दफ़ो ऑस्कर खे मिलियासीं कुझु साल पहिरीं असांजे आश्रम में जेको हुयो कंपोला में, जेको उगांडा जी राजधानी आहे। उन टाइम खां पहिरीं पैदा थियो हुयो। हे जीअण लाइ संघर्ष पियो करे। अॼु उहो उन खां जाम शक्तिशाली आहे। हे खाइण जो शौक़ीन आहे। हाणे छो करे उत्तरी उगांडा में आश्रम खुली वियो आहे। वटोटो हुनखे हुतां वठी अची विया आहिनि जिते उन जो जनम थियो हुयो ताकि उन जी परवरिश पंहिंजे परिवार ऐं समाज जे क़रीब थी सघे। जोशुआ ऐं पट्रीशा हे जुड़वा आहिनि। 2 ॾींहं पहिरीं हिननि जी माउ हिननि खे त्यागण जी कोशिशि कई हुई। हिननि जो जीवन बचाइण लाइ हुन जे मुड़ुस हुनखे धमकी ॾिनी हुई कि यदि उहो उन राति ॿारनि सां गॾु वापसि आई त उहो उनखे बि मारे छॾींदो ऐं ॿिन्हिनि ॿारनि खे बि। हाणे ॿारनि जी आश्रम में सुरक्षा ऐं प्रेम सां गॾु ॿिन्हिनि जी परवरिश थिए थी हिकु प्यार भरे माहौल में। गुल्लू में हालत अॼु जाम ख़राब आहे। अॼु बि जाम बहाली करण जी ज़रूरत आहे। ॿारनि जो आश्रम जेको ठहियो आहे हे हुन दिशा में पहिरियों क़दम आहे। इन करे माण्हू अॼु जश्न था मल्हाइनि
छो करे हर ॿार हिकु नई आशा जो प्रतीक आहे। असल में जेको हिते मिलंदो हुयो जाम रोमांचकारी आहे। उहो अहिड़ो भविष्य आहे जंहिंजो असां बि भागीदार आहियूं। नन्ही पेट्रिशा ऐं उन जहिड़े ॿियनि ॿारनि जे भविष्य में हिते ॿारनि जे गांव में ठहियल आश्रम में ॿार जंहिंखे परमेश्वर प्रेम कंदा आहिनि ऐं जंहिंजे लाइ शानदार योजना आहे, उहे असांखे मौक़ो ॾींदा आहिनि उन्हनि जे भाग्य में भागीदार थियण लाइ। हिन आश्रम जे भविष्य में बि हिते जी इमारतनि में बि इहो कि असां वटोटो सां मिली करे कमु करे था सघूं। इहो खंड जेको तव्हां ॾिसो था उते जल्द ई हिकु आश्रम हूंदो जिते टाइम खां पहिरीं जनम वरितल ॿारनि खे मदद मिलंदी, हुननि खे शारीरिक देखभाल मिलंदी जंहिंजी हुननि खे ज़रूरत आहे, हुननि खे बचायो वेंदो। तव्हां बि हिन जो हिसो ठही था सघो। असांखे आशा आहे कि तव्हां असांजो साथ ॾींदो। इहो कमु जारी रहंदो आहे तव्हां जहिड़े माण्हुनि सां जेके सॼी दुनिया में आहिनि ऐं परमेश्वर जे बुलावे खे संभालींदा आहिनि, उन्हनि जी अहमियत खे संभालींदा आहिनि ऐं हुन जो जवाबु ॾींदा आहिनि। तव्हां असांखे हाणे फोन करे सॾी था सघो कि तव्हां कुझु ख़ासि करणु था चाहो, असांखे फोन करे था सघो हिन नंबर ते जेको हाणे तव्हांजे स्क्रीन जे मथां अचे थो। जिंजर, मूंखे जाम सुठो लॻंदो आहे जॾहिं तव्हां प्रोग्राम ते ईंदा आहियो। जी धन्यवाद। यदि असां ॻाल्हि करूं त दुनिया में सभिनी खां मज़ेदार जॻह कहिड़ी आहे त उहो वटोटो जे ॿारनि जी आश्रम जी थी सघे। मुंहिंजो मतिलबु आहे केतिरी ख़ुशी थींदी आहे इन्हनि ॿारनि खे खेलंदे रोईंदे खाईंदे पीअंदे ॾिसंदे। सच में हीअ हिकु चमत्कारी जॻह आहे। उहा मासूमियत ॾिसण में सुठी लॻंदी आहे। इहो सम्झ में ईंदो आहे कि परमेश्वर माण्हुनि खे किन तरह सां जीवन गुज़ारींदे ॾिसणु चाहींदा आहिनि, पर वरी बि दुनिया में पाप ऐं जाम माण्हुनि सां ग़लति चुनाव थींदो आहे। इन्हनि मासूम ॿारनि ते सच में असर थी सघंदो आहे इन्हनि जे माउ पीउ जो चुनाव जो, पर परमेश्वर जो धन्यवाद आहे। उहे भलो करण वारा परमेश्वर आहिनि ऐं उहे माण्हुनि जो भलो कंदा आहिनि हमेशा, जेके ॿियनि जी मदद करण लाइ तयारु हूंदा आहिनि। शैतान जी योजना खे रुकावट ऐं जीवन खे मोड़ियल ॾिसी करे सही दिशा में हिन खां पहिरीं दुश्मन कोई मौक़ो मिले हुनखे ग़लति दिशा में मोड़े छॾियो। हा, तव्हां सही था चओ। इहो सच में ज़रूरी आहे छो करे असांखे मौक़ो मिलंदो आहे भई असां हुन योजना ते कीअं कमु कयूं उन्हनि जे जीवन जो नंढी उमिरि में। छो करे तव्हांखे ख़बर आहे कि केतिरो अंतर थींदो आहे जॾहिं असां वञी वॾे जी मदद कंदा आहियूं जंहिं सॼो जीवन पंहिंजो कष्ट में गुज़ारियो आहे। हे असांजी कोशिश हूंदी आहे कि असां कुझु ज़ख़्म खे ठीकु करे सघूं ऐं उन्हनि ते दवाई लॻाए सघूं। जिते ॿारनि जी ॻाल्हि आहे उन्हनि जो जीवन अलॻि आहे। यदि कान हुजनि उहे माण्हू जेके ॿारनि लाइ तयारु आहिनि, कुझु अलॻि करण लाइ तयारु आहिनि, उन्हनि जी आर्थिक मदद करण लाइ तयारु आहिनि। असल में जॾहिं असां बर्बादी जे बारे में सोचींदा आहियूं जेके असां न थियणु ॾींदा आहियूं या रोकींदा आहियूं, असल में उन्हनि जी मदद करे, उहे सच में अद्भुत आहिनि। मूंखे ख़बर आहे हुननि खे जाम अफ़सोसजनक ॻाल्हियूं सहन करणी पवंदियूं आहिनि यदि कोई हुननि ताईं पहुची करे हुननि जी मदद नथो करे त इहो केतिरो भयानक हुजे हा। इहो पीढ़ी दर पीढ़ी हलंदो रहे हा जेसि ताईं परमेश्वर जे वचन खे दख़ल न ॾींदा आहियूं त। ऐं इहो न चए कि तव्हां लाइ हिन पीढ़ीअ में कारण इहो आहे जीवन जो हिकु बहितर तरीक़ो आहे। तव्हांखे हिन खे दुखी थियण जी ज़रूरत न आहे ऐं मदद कयो प्रभु द्वारा। इहा असां लाइ हिकु अद्भुत ॻाल्हि थी सघंदी आहे जीअं उन्हनि लाइ असां हिकु ॿिए जी ज़रूरत पूरी कंदा आहियूं। बरोबर। हिननि सां सभिनी खे आशीष मिलंदी। कुझु साल पहिरीं असां वॉटरटो सां गॾु पार्टनरशिप कई हुई। उहे योगंडा जी हिकु सेवकाई आहिनि, उहे जेके घर ऐं शिक्षा जो बंदोबस्तु कंदा आहिनि। असां वरी हुननि सां मिलण वियासीं। हुन जो जीवन केतिरो बदिलियो आहे उन ॿारनि जे गांव में जेको असां गुलियो में ठारायो आहे। हुननि जो केतिरो भलो थियो आहे जेको असां हुननि जे लाइ गुलियो में ठारायो आहे। पाण खे हिकु सवाल पुछो, हेरे ॿारनि खे तव्हां कीअं संभालींदव जंहिंजो सभु कुझु नष्ट थी वियो आहे? मुंहिंजे पीउ खे कैंसर जो रोग थी वियो हुयो। इन वजह सां मुंहिंजे पीउ जी मृत्यु थी वई ऐं मुंहिंजी माउ हली वई। युगांडा जे ॿारनि में आइवन जी कहानी कुझु अलॻि कान आहे। हज़ार ॿार लड़ाई ऐं बीमारी जे कारण पंहिंजे माउ पीउ खे गवाए चुकिया हुया। वटोटो मिनिस्ट्रीज़ जा गैरी ऐं मेरिलिन स्कीमर ॿारनि खे हर ॾींहुं परमेश्वर जी बहाल करण जी शक्ति ॾींदा आहिनि। हे जॉयस माय मिनिस्ट्रीज़ जी ख़ुशनसीबी आहे ऐं असां हुननि जा भागीदार हूं। हे असांजी ख़ुशनसीबी आहे। असल में असां हर तरह जी देखभाल करण जा बंदोबस्त कंदा आहियूं। उन्हनि जी भावनाउनि जे ख़्याल रखंदा आहियूं, उन्हनि जी आत्माउनि जो ख़्याल रखंदा आहियूं, उन्हनि जे रहण जो बंदोबस्त कंदा आहियूं ऐं उन्हनि जे पढ़ण जो। हिकु ॿार जो हर हिसो बेशकीमती हूंदो आहे ऐं इहे उहे ॿार आहिनि जंहिंजो अतीत जाम साधारण हुयो।
पर असांखे ख़बर आहे कि उहे किथे वञण वारा आहिनि। चाहे हिन वक़्तु उन्हनि जी कोई पहचान कान आहे, पर इहे कुझु ठहंदा ज़रूर। असांखे विश्वास आहे परमेश्वर खे जाम पसंदि आहे नंढा महत्वहीन कमज़ोर माण्हुनि खे महान ऐं महत्वपूर्ण करण लाइ। जॉय स्माइल मिनिस्ट्रीज़ हिननि वटोटो सां गॾु मिली करे उत्तरी उगांडा में पहिरियों ॿारनि जो लड़ाई जे दौरान जाम ॿारनि खे खणी विया हुया। हुननि खे बाल सिपाही ठहण लाइ मजबूर कयो वेंदो। जाम भटकियल जीवन जो कोई न हुयो जिन खे घर वापसि अकेले जीअण लाइ छॾे ॾिनो हुयो। इहो ॿारनि जो गांव न हुजे हा। जॾहिं असां पहिरियों दफ़ो डेविड ऐं फ्लेविया सां मिलियासीं त ॾाढी भयानक यादूं हुननि खे परेशान कंदियूं हुयूं। मां जाम हत्याऊं कयूं आहिनि, मां माण्हुनि खे मारियो बि आहे ऐं ॿिया ग़लति कम बि कया आहिनि। मूंखे ॿुधायो मां पाण खे कीअं माफ़ कयां। जेको मां कयो आहे मूंखे सिर्फ़ु मरण जो वीचार ईंदो आहे, छो कि मुंहिंजे वीचार सां हाणे कोई कान आहे जेको मुंहिंजो ध्यानु रखंदो ऐं मुंहिंजे जीवन जो कुझु सुठो कान आहे। भविष्य में बि मां बेकार आहियां। मां तव्हांखे 2 अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधायां थी जेके मां न विसरी आहियां, न भुलिजी सघंदी आहियां। हिकु उहा ॻाल्हि आहे जॾहिं मां पुरुषनि जो दल मिलियो, मूंखे कान ख़बर हुई कि हुननि जी हत्या थियण वारी आहे। उन्हनि वरी उन पुरुष जी क़ब्र खोदण लाइ चयो, हुन खे क़ब्र में विधई ऐं हुन जे मथे ते ज़ोर सां मारियईं ऐं उहो मरी वियो। उन जे अलावा ॿिए माण्हू खे जेके पकड़े विया हुया हुन खे हिकु वण सां गॾु ॿधी छॾियईं ऐं मारे छॾियईं। डेविड ऐं फ्लाविया जहिड़ा ॿार पाण खे बचाए आया हुआ, इहो सम्झण लाइ कि हुननि जो घर परिवार कान हुयो। हे माण्हू डप करे हुननि खे स्वीकार न कयो। वटोटो जी सलाह ॾियण वारे आश्रम जी माण्हुनि लाइ इहा हिकु चुनौती आहे। उन्हनि खे परमेश्वर जी भलाई जे बारे में ॿुधाइणो आहे उन्हनि ॿारनि खे जंहिंखे सालनि खां हिंसा ऐं अत्याचार सहन कंदा हुया। यदि उहे कंहिंजे माउ पीउ खे मारींदा हुया ऐं उन्हनि खे इहो ॿुधाईंदा त उन्हनि खे इहो दिखावो करणु पवंदो हुयो कि उन्हनि खे पंहिंजे परिवार जे मरण जी कोई परवाह कोन हुई, छो कि कंहिं वक़्तु असां पंहिंजे सिर झुकाईंदा हुआसीं त उहे चवंदा हुया कि तव्हां छा था सोचो, तव्हां शायदि वापसि वञणु चाहियो था, तव्हां हुते वञी करे युगांडा जे सिपाहियुनि खे सॾु करणु चाहियो था। मुंहिंजी सभिनीनि खां वॾी इच्छा हुई कि मूंखे कंहिंजी ज़रूरत आहे जेको मूंखे ॿाहिरि कढे, मुंहिंजो ख़्यालु रखे, मूंखे स्वीकार करे जीअं मां आहियां, मूंखे प्रेम करे। परमेश्वर जी भलाई जे बारे में ॿुधाइण लाइ हिकु ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे। उन्हनि जो नतीजो ॾिसण जीअं उहो अंधेरे ते विजय थींदो आहे। 2 सालनि खां घटि टाइम थियो आहे वटोटो जे ॿारनि खे गांव में अचे। डेविड ऐं फ्लाविया ॿई ख़ुशि आहिनि। पहिरियों मां मरियल हुयुसि, पंहिंजी दुनिया पूरी तरह बेजान हुई। मुंहिंजो कोई भविष्य कान हुयो, मुंहिंजे लाइ कोई आशा कान हुई, मुंहिंजी कोई पहचान कोन हुई, मां कुझु बि न करे सघंदो हुयुमि। पर न त परमेश्वर खे योजना जी ख़बर हुई जेकी उन्हनि मुंहिंजे लाइ सोची हुई, छो कि बाइबल में लिखियलु आहे मूंखे उहा योजना जी ख़बर आहे जेके मां तुंहिंजे लाइ सोची आहे। मां तोखे सुखी कंदुमि ऐं कष्ट खां बचाईंदुमि। उहे मूंखे सुञाणींदा हुया। उन्हनि मूंखे उतां रखियो जिते मां हुयुसि, हिकु मुश्किल हालात में। हाणे उहे मूंखे वटोटो वठी आया। हाणे वटोटो में मां हिकु सुंदर भविष्य थो ॾिसां। असल में मां जाम सहन कयो आहे ऐं परमेश्वर मुंहिंजी जाम मदद कई आहे। मां जाम कठिन हालतुनि सां गुज़री आहियां ऐं सच में कठिन हुआ। कुझु मरी विया हुते, पर परमेश्वर मूंखे बचाए रखियो। मां अॼु बि ज़िंदा आहियां। ॾिसो, परमेश्वर मूंखे जीवन जाम सुठो ॾिनो आहे ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां ऐं मुंहिंजा जाम दोस्त बि आहिनि ऐं असां मिली करे रांदि खेॾंदा आहियूं ऐं हर शाम जो वेंदा आहियूं शाम जी प्रार्थना लाइ। असां परमेश्वर जी उपस्थिति में पूजा कंदा आहियूं, असां भॼन कंदा आहियूं, असां हर वक़्तु गानो ॻाईंदा आहियूं ऐं असां वापसि ईंदा आहियूं पंहिंजे घर में गॾु सुम्हण लाइ। मुंहिंजी माउ सच में ॾाढी सुठी आहे। मां हुन सां प्रेम कंदी आहियां। उहा हर वक़्तु असांखे सलाह ॾींदी आहे ऐं भाउरनि खे बि। असांखे बाटणु सुठो लॻंदो आहे। हिन जे अलावा असां घर में हिक ॿिए सां प्रेम कंदा आहियूं, उहो सुठो आहे। सुबुह जो उथी करे असां स्कूल वेंदा आहियूं। मां यादि करे सघंदो आहियां मुंहिंजो जीवन पहिरियों कीअं हुयो। उहा जाम कठिन ऐं बुरो हुयो, पर ईश्वर मुंहिंजी रक्षा कई। उन हिकु जीवन ॾिनो। उन सभिनी खां पोइ मां उन लाइ परमेश्वर जो शुक्रगुज़ार आहियां। मां माण्हुनि जी मदद कंदो आहियां। परमेश्वर मुंहिंजे जीवन में जेको ॾिनो आहे या जेको कयो आहे, मां उन जी गवाही ॾींदुमि या ॾियां थो जाम माण्हुनि खे, ताकी उन्हनि खे ख़बर हुजे परमेश्वर जिंदा आहिनि। परमेश्वर हिते दुनिया में शानदार कम था कनि। निराश माण्हुनि खे आशा ॾियणु जेको वटोटो ऐं जॉय स्माइल मिनिस्ट्रीज़ हे पार्टनरशिप में कमु करनि था। इन्हनि ॿारनि लाइ गांव सां हुते बचपन जो आनंद वठनि पिया था जितां चुरायो वरितो हुयो।
जॾहिं तव्हां हिन नंढी सारा जे चेहरे ते खिल ॾिसंदव त तव्हांखे विश्वास करणु मुश्किल थी वेंदो कि 3 हफ़्ता पहिरीं हिन जो जीवन अलॻि हुयो। असल में हिन नंढी 8 साल जी छोकिरीअ केतिरो सहो आहे हिन जो असां मां जाम माण्हू कल्पना बि नथा करे सघनि। इहो गुलू आहे। उगांडा में इहो देश जे उत्तरी भाग में आहे। इन्हनि खे लड़ाई तबाह कई आहे। हिते ग़रीबी, एड्स आदि जाम शयूं जीवन खे कठिन ठाहींदी आहिनि। सारा हिते पंहिंजी ॾाॾी ऐं पंहिंजे नंढे भाउ भेण सां रहंदी आहे। उन्हनि खे हेतिरो न आहे जो उन्हनि जो गुज़र बसर थी सघे। उन्हनि खे भरपेट रोटी बि कान आहे। उहो पंहिंजी ॾाॾी जी मदद बि कंदी आहे। इन करे उहा वई हिकु ॾींहुं अकेले पाणी भरण लाइ। उते गांव में हिकु माण्हू हुनखे अगवा कयईं ऐं हुनजो शोषण कयईं। मां तव्हांखे कुझु ॿुधायां थी जेको हिते सुठो थियो आहे। उहो ये आहे कि हिते जा माण्हू जेका रहंदा आहिनि वटोटो गांव में हिकु शानदार सेवकाई आहिनि जंहिंसां जॉय स्माइल मिनिस्ट्रीज़ जी ख़ुशनसीबी आहे कि हूअ मिली करे हिननि सां कमु करे सघंदा आहिनि। उन्हनि खे सारा जे बारे में ख़बर पई ऐं उहो हुननि जी मदद करणु जल्दी अची विया। उहो हुनखे मनोवैज्ञानिक सलाह ॾेई करे उन्हनि जे परिवार खे रोटी ॾेई करे जंहिंजी उन्हनि खे सभिनीनि खां वधीक ज़रूरत हुई। हाणे उहे ॿार हुते रहंदा आहिनि पंहिंजे भाउ ऐं भेण सां गॾु ॿारनि जे गांव में। उते हुनखे मिलंदो हो जंहिंजी हुनखे ज़रूरत हुई। बल्कि जीअं असां चयो हुओ हूअं ई हुनखे हिते ख़ाली 3 हफ़्ता थिया आहिनि ऐं हुनजो चवणु आहे भई हिते जो खाधो मूंखे सभिनीनि खां स्वादिष्ट लॻंदो आहे जेको मूंखे पहिरीं कॾहिं न मिलियो हुयो। जीवन केतिरो अलॻि थींदो आहे इन्हनि ॿारनि लाइ। तव्हां उन्हनि खे बचाए सघो था। तव्हां सारा जे जीवन जो हिसो ठही था सघो ऐं सारा जहिड़े ॿियनि ॿारनि जो बि जीवन जो हिसो ठही था सघो। हाणे असां हिननि ॿारनि जी शंका ऐं डप खे असली में बदिली थींदे ॾिसंदा आहियूं। मूंखे कुझु ॾींहं पहिरियों स्कूल में वञणु यादि आहे। सभु ॿार बि हुया। मां उन्हनि जी तरफ़ ॾिठो ऐं चयो गुड मॉर्निंग, शुभ प्रभात। ॿारनि में तॾहिं खां धरती आसमान जो फ़र्क़ु हुयो। जॾहिं असां उन्हनि खे पहिरियों दफ़ो TDD कैंप में ॾिठो हुयो ऐं ॿाहिरि समाज में कोई आशा कान हुई। नंढा ॿार जिन्हनि जो जनम दी बुश में थियो हुयो, उन्हनि जा ॿार जिन्हनि जो जनम दी बुश में थियो हुयो, उन्हनि जा ॿार उन्हनि जा माउ पीउ मरी विया हुया। इहे सभु सम्झंदा आहिनि इन्हनि जो भाग्य छा आहे। इन्हनि जो हिकु मक़सदु आहे ऐं उहो कुझु बि न ठही सघंदा आहिनि जेके उहे जीवन में परमेश्वर जी महिमा लाइ ठहणु चाहींदा आहिनि। जॾहिं कोई यीशुअ जे प्रेम सां गॾु ईंदो आहे तव्हांखे उथारींदो आहे। तव्हांजी अखियुनि में चई करे चवंदो आहे कि तव्हां कचिरो कान आहियो, तव्हां बहुमूल्य आहियो, तव्हां कचिरो कान आहियो, तव्हां असांखे प्यारा आहियो। मूंखे उहो प्यार ॾिसणु ईंदो आहे। मूंखे तव्हां सां प्यारु आहे। उन्हनि खे गले लॻाईंदो आहे पर उन्हनि खे शक पवंदो आहे कि छो कि उन्हनि जाम दुख ॾिठा आहिनि। डेविड इंजीनियर ठहणु चाहींदो आहे। उहो पंहिंजे अचण वारे पीढ़ियुनि लाइ बहितर युगांडा जी निर्माण जो हिसो ठहणु थो चाहे। फ्लाविया वटोटो ॿारनि जी भॼन मंडली में शामिल थी वई आहे। उहा सॼी दुनिया में वेंदी आहे, ॻाईंदी आहे। मां जेको कयां थी परमेश्वर जी महिमा करण लाइ आहे ऐं मूंखे उमेदु आहे कि माण्हू जी जीवन बदिलजी वेंदा उन जे द्वारा जेको मां वटोटो में कयां थी। मां चाहियां थी कि माण्हू सम्झी वञनि कि परमेश्वर केतिरा महान आहिनि। उहे असांखे ॿुधी सघंदा आहिनि। मूंखे यीशु में उमेदु आहे। मूंखे हुननि जे बारे में कान ॻाल्हाइणो आहे जेको थिए पियो थो, बल्कि मूंखे यीशु खे ॻोल्हणो आहे। छोकरि मुंहिंजे जीवन में इकलौती उमेदु आहे इहा। छोकरि मुंहिंजे लाइ यीशु ई सभु कुझु आहे मुंहिंजे जीवन जो। मसीह जे प्रेम खे बाटणु असांजो सफ़र जारी रहियो। ॿारनि जे गांव जी 4 दीवारी जे ॿाहिरि बि असांजो टाइम कटियो। हिकु किशोर सां गॾु जंहिंजो स्वभाव ऐं बहादुरी असांखे आशीष ॾिनी। हिन सां मिलो। हे जिमी आहे। असां जिमी सां गॾु 2 साल पहिरीं युगांडा में मिलिया हुयासीं। तॾहिं उहो 12 साल जो हुयो। असां हुनखे IDP कैंप में मिलिया हुयसि। इहो कैंप उन्हनि माण्हुनि लाइ आहे जेको पंहिंजो घर विञाए चुकिया आहिनि। अहिड़ा जाम परिवार हुया जेका पंहिंजा घर विञाए चुकिया हुया हिते लड़ाई जे दौरान। पर हिन ई मनोहर मुस्कान हुई जेकी सभिनीनि जो ध्यानु पंहिंजे तरफ़ खिचियो हो, ख़ासि तौर पे जॉयस जो। पर असांखे जिमी धरती ते वेठियल मिलियो। असांखे ख़बर पई भई उहो हिन जॻह तो जाम ॾींहंनि खां हिलियो बि न आहे। हुननि जो परिवार जाम कठिन हालातनि में हुयो ऐं उहो पंहिंजो भाउ सां गॾु हुयो। इन करे असां चाहींदासीं भई असां जेको मुमकिन कोशिशि थी सघे असां उन लाइ करूं, जिमी ऐं हुन जे परिवार लाइ। इन करे अॼु तव्हां जेको बि ॾिसो था हे उन जो नतीजो आहे। असां वटोटो सां गॾु कमु करण लाइक़ु थियसि। हिते हिकु सुठी सेवकाई आहे। असां हिते ज़मीन वरिती
ऐं हुन लाइ हुन जे परिवार लाइ हिकु घरु ठाहियो। हे घरु ॾाढो सुठो आहे। उते हिकु रसोई आहे, हिकु बाथरूम आहे, सुंदर बाग आहे, बढ़िया कुदरत जो नज़ारो आहे। पर इन्हनि जे अलावा हुनखे शारीरिक देखभाल मिली जंहिंजी हुनखे ज़रूरत हुई। हुन जे परिवार खे मदद करे सघियासीं। असल में जिमी खे डॉक्टरी देखभाल जी ज़िम्मेदारी मिली हुई, मालिश जी ज़िम्मेवारी मिली हुई। ऐं सिखे थो, उहो वधे थो, उहो बदिले थो, उहो ख़ुशि आहे। पर असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं कि हे सभु तव्हांजी मदद सां ई मुमकिन थियो आहे। असां तव्हांजी जाम मदद करण था चाहियूं जिमी ऐं सॼी दुनिया जे ॿारनि लाइ। असां तव्हांखे हिन कम में शामिल करण था चाहियूं। हिन खां वॾो कोई बि फल न आहे हिन दुनिया में। कंहिं ॿार जे चेहरे ते तव्हां खिल ॾिसो, हिन खां वॾी ख़ुशी तव्हांखे कॾहिं मिली नथी सघे। ॿियनि माण्हुनि मूंखे जिमी खे फिटी करण लाइ चयो, हिन खे अॼु ई फिटी कयो, हिन खे अॼु ई कंहिं बीमारी सां मरण ॾियो। पोइ मां हुननि खे चयो मां जिमीअ खे न फिटी करे सघंदमि, छोकी परमेश्वर ई मूंखे जिमीअ खे ॾिनो आहे ऐं मूंखे हुन सां गॾु रहणो आहे। हिन समाज में ज़्यादातर अपाहिज ॿारनि खे स्वीकार न कयो वियो आहे। कोई बि परिवार उन्हनि जे क़रीब न ईंदो आहे, छोकी उहे सम्झंदा आहिनि कि हुननि जे ॿारनि खे बि सेम बीमारी थी वेंदी। इन करे उहा उन मुश्किलुनि मां हिकु आहे। पर पोइ बि मूंखे विश्वास आहे परमेश्वर खे सुञाण जे करे इहो सभु थियो आहे। इहो सभु परमेश्वर ई कयो आहे ऐं परमेश्वर जी योजना ई आहे। इन करे पड़ोसी जा ॿार अची करे जिमी सां गॾु खेॾण लॻा। जिमी जी ख़ुशी प्रभावित कंदी आहे उन्हनि सभिनी खे जंहिंसां उहो मिलंदो आहे। अॼु कोई हुनखे पहिरीं वांगुरु श्राप न सम्झंदो आहे, बल्कि हुनखे आशीष ॾींदो आहे। वटोटो जा मनोवैज्ञानिक हुन सां हमेशह मिलंदा रहंदा आहिनि ऐं हुनखे सुठो समाचार ॿुधाईंदा आहिनि। जिमी ऐं हुन जो परिवार अहिड़ा घणा ई माण्हू आहिनि जंहिंजी असां मदद करे सघंदा आहियूं। जेको परमेश्वर असांखे ॾींदो आहे, स्वास्थ्य, बहाली, शांति, आशा, आनंद। मूंखे विश्वास आहे दुनिया जी महान संस्था बिना शक जे प्रभु यीशु मसीह जे गिरजा आहे, जेको सॼी दुनिया में अहिड़े माण्हुनि सां भरियल आहे जंहिंमें बदिलाव आयो आहे प्रेम द्वारा। ऐं हाणे उहे प्रभुअ लाइ कमु था कनि, दान ॾेई, प्रार्थना करे या मदद करे। उन्हनि माण्हुनि जी सॼी दुनिया में अहिड़े माण्हुनि सां भरियल आहे जंहिंमें बदिलाव आयो आहे प्रेम द्वारा। ऐं हाणे उहे प्रभुअ लाइ कमु था कनि, दान ॾेई, प्रार्थना करे या मदद करे। आइवन यादि अथव न, हाणे उहो पंहिंजे यारनि भाउ भेनरनि सां गॾु रहंदो आहे। उहे ॿारनि जे गांव में इकठो रहंदो आहे। हुननि खे अहिड़ी हालत खां बचायो वियो जेके हुननि खे बर्बाद करे छॾियो। हाणे उहो हुननि शयुनि लाइ ख़ुशि आहे जंहिंखे अहिड़ा माण्हू ॾींदा आहिनि जिन खे कॾहिं बि मिली नथो सघे, छो करे हुन ॿियनि माण्हुनि सां गॾु बाटियो आहे। हुन अनंत जीवन हिकु साथ गुज़ारियो आहे। ॾिसो जिंदर, ॿियनि माण्हुनि खे भलो थियणु ॾिसणु सुठो लॻंदो आहे, पर मूंखे ख़बर आहे अॼु असांजा दर्शक आहिनि जेके भले जी ज़रूरत आहे ऐं असां उन्हनि मां सवाल पुछंदासीं ऐं हुननि खे जवाबु ॾियण लाइ असां वाइदो कयो आहे। इहो हिकु किशोर आहे जेको असांखे टेक्सास मां लिखे थो। हुनजो चवणु आहे कि पंहिंजे जीवन में उहो ॾाढो निराश आहे, दुखी आहे। हुनखे ठुकराए वञण जो अनुभव थियो आहे। उहो सिर्फ़ 15 साल जो आहे। मां पंहिंजे हाई स्कूल जी पढ़ाई कीअं पूरी कयां, इन्हनि ॻाल्हियुनि जी चिंता करण बग़ैर कि बुरा माण्हू पंहिंजी ॻाल्हियुनि द्वारा मूंखे कीअं महसूस था कराइनि। मूंखे दुख थींदो आहे इन ॻाल्हि जो, पर मां कीअं कयां। मुंहिंजे परिवार खां जवाबु इहो आयो कि असांखे सच में विश्वास करणु घुरिजे उन ते जेको परमेश्वर जा वचन असांजे बारे में चवंदा आहिनि, बजाए हुन ते विश्वास करण जे जेके माण्हू असां लाइ चवंदा आहिनि ऐं असां महसूसु कंदा आहियूं। मूंखे ख़बर आहे इहो सिंपल लॻंदो आहे, पर थी सघंदो आहे। पर पोइ बि सवाल सिर्फ़ पंहिंजे मन जो नवीकरण जो न आहे। मूंखे विश्वास आहे कि छोकिरी सच में पंहिंजे बारे में बुरो महसूसु कंदी आहे ऐं उहो सोचींदी आहे उन्हनि कमियुनि जे बारे में जेको हुन में आहिनि ऐं हर हिकु शइ जे बारे में जेका हुन सां गॾु कई वई हुई ऐं जेका न कई वई हुई। उन हालतुनि मां उहो निकिरी सघंदी आहे, चाहे उहो केतिरी बि वॾी मसीहा छो न हुजे। उहो उन हालतुनि मां न निकिरी सघे जेसिताईं उहा सोचणु नथी बंदि करे। परमेश्वर जे वचन जे अनुसार असां परमेश्वर सां गॾु सहमत थींदा आहियूं। मां अॼु सुबुह जो ई पढ़ियो आहे, यदि ॿ माण्हू पाण में सहमत कान हुजनि उहे हिक सां हली न सघंदा आहिनि। वैसे मसीह थियण जो मतिलबु थींदो आहे परमेश्वर सां गॾु हलणु। अक्सर माण्हू चाहींदा आहिनि हा मां हिकु मसीहो आहियां ऐं उहो बि हिकु आहिनि ऐं हिन बारे में इहो सच हूंदो आहे। उहे गिरजे वेंदा आहिनि पर उहे ॻाल्हियूं लागू न कंदा आहिनि परमेश्वर जे वचन जो सच पंहिंजे जीवन ते। सच इहो आहे कि परमेश्वर हुन सां प्रेम कंदा आहिनि। हुननि खे हुन जे जीवन लाइ हिकु महान योजना आहे।
इहो मैसेच्यूसेट्स में लिखे थो। हिन लिखियो आहे, मां पंहिंजी नौकरी गवाई, मां पंहिंजी प्रेमिका गवाई, ऐं हाणे मां पंहिंजो घर बि गवाइण वारो आहे, छो करे मां ड्रग्स वठण लॻो आहियां। हाणे मां बंदि कयो आहे ऐं मां वापसि अची वियो आहियां मदद वठण लाइ। परंतु परमेश्वर मूंखां छा करण थो चाहे, मां छा थो करे सघां हिन खां पहिरीं की जाम देरि थी वञे। मुंहिंजे वीचार में हिन जो हल इहो आहे, हुननि खे हर रोज़ जारी रखिणो आहे, सही निर्णय करिणो आहे। बेशक उन पंहिंजी नौकरी गवाई आहे, इहो नई शुरूआत जो मक़ाम बि थी सघंदो आहे। हिन जे जीवन में असल में मूंखे इब्राहिम तो यादि अचे, बाइबल जो हिकु महान मनुष्य जेको पंहिंजे जीवन में हिकु मक़ाम ते पहुतो, जाम सुठो कमु करण खां पोइ पंहिंजो सभु कुझु गवाए वेठो। पोइ परमेश्वर हुनखे हिकु पहाड़ ते वठी विया ऐं चयईं त तूं उत्तर दिशा में ॾिस, दक्षिण पूर्व पश्चिम में तूं ॾिस, उहो मां तोखे ॾींदमि। मुंहिंजे वीचार में जॾहिं असां पंहिंजे जीवन में कंहिं शइ जे अंत ताईं पहुचंदा आहियूं ऐं शायदि मूर्खता ऐं ग़लतियुनि जे करे असां सच में पंहिंजे जीवन खे विञाए छॾींदा आहियूं, अहिड़नि मौक़नि ते असांखे मानसिक धकु लॻंदो आहे ऐं असां वाइड़नि थी करे सोचींदा आहियूं असां हिन खां मथे न थी सघंदा आहियूं। पर हिकु ॻाल्हि यादि रखो, मां माण्हुनि खे हमेशह चवंदी आहियां कि परमेश्वर सां गॾु असांखे जेकी बि दुनिया ॾिठी आहे उहे विकल्प आहिनि, उहा असल में उन खां सुठी थींदी आहे जेके पहिरीं योजना में हुजणु खपे। मूंखे कान ख़बर आहे इहो कमु कीअं कबो आहे, पर परमेश्वर लाइ सभु मुमकिन आहे। हिकु माण्हू खे सम्झ में न ईंदो आहे कि हुनखे पंहिंजी वीचारधारा खे वारनि वांगुरु न थियणी आहे, छाकाणि त उहो पंहिंजे वीचारनि सां गॾु हेठि किरी पवंदो आहे। मूंखे हिन ते विश्वास करणो आहे जेको वचन में लिखियलु आहे कि तूं जेको बि ॾिसंदो आहीं मां तुंहिंजे लाइ उहो करे सघंदो आहियां। हिन करे हुनखे पंहिंजे भविष्य लाइ हिकु कल्पना करणी आहे ऐं हुनखे भुलाइणो आहे जेको हुनजो अतीत हुयो। मूंखे ख़बर आहे तव्हां मां जाम माण्हू जंहिंखे भले जी ज़रूरत आहे। असां तव्हांखे प्रोत्साहित था करणु चाहियूं कि तव्हां भली शुरू करण में मदद कयो, ॿियनि जे जीवन में ॿिजु बोई करे। ध्यानु ॾियो, जेकॾहिं तव्हां दुखी आहियो, तव्हांखे शायदि अजीब लॻंदो मुंहिंजो इहो चवणु कि तव्हां ॿिए कंहिंजी मदद छो नथा कयो। तव्हां असांखे भेंट छो न मोकिलींदा आहियो दुनिया जे अहिड़े हिसे में जिते ज़रूरत आहे, तव्हां असांखे ॾींदव त असां तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।